भी खत्म थी वेंदी। पाण ॾिसो था अॼुकल्ह उचती मौज भी तमामु घणी थी वई आहे। रिस्क में बरकत भी हज़ार रुपया माण्हू रोज़ाना कमाए थो तॾहिं बि पूरी करे सघे। हाणे इहो इन करे रसूल फरमा थो अञा टी सलाह रसूल फरमा थो त दुआ बि क़बूल कान थींदनि, रिस्क में बरकत भी ख़तम। इहो हाल आहे जो हाणे पाण सभु पाण ॾिसी सघो था त छो जो हाणे इहो त असां पंहिंजे पर में असांजी नज़र में अॼुकल्ह जे हिसाब सां मौलवी आलिम उहो आहे जेको स्टेज ते बहितरीन ॻाल्हाइण जो ढंग हुजे सो सुठो ॻाल्हाए वञे। उहो हक़ीक़त में आहे त असांखे पाण खे ख़बर कान्हे का त काॾों थो ॻाल्हाए। पोइ असां हुनजी ॻाल्हि ते यकीन करे हुनखे चऊं था त वाह जो बयानु भलो अथसि। और इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम तो फरमाए, इमाम फरमा तो आलिम हो जो जी चए ईअं ई करे। ॿियो रसूल फरमाए थो त आलिम हो जंहिंजे वाज़ नसीहत में असर ज़रूर हुजे। इमाम तो फरमाए थो टियों आलिम जी कचहरी में जेकॾहिं वञी वियो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं इमाम जी मार्फत जो को सबक मिले। रसूल मयार आलिम जो इहो थो ॾसे, इमाम असांखे आलिम जो मयार इहो ॾसियो आहे। पर असांजे मुआशरे में बदबख्ती आहे जो हींअर जेको वज़ में ॻाल्हाइणो तिखो आहे उनखे असां वॾो आलिम सम्झी वेठा आहियूं। पर अॼुकल्ह उन हिसाब सां पाण सम्झंदा त न को निमाज़ जी पाबंदी आहे, न को सच कूड़ जो पाबंद आहे, न को हलाल हराम जी परवाह अथसि। अॼु सलवात असुल मक़सदु सही इहो आहे त हे उलमा सां जेकॾहिं रुजू कंदो त उलमा खे इमाम जो रस्तो ॾसींदा। इमाम वारो रस्तो उलमा खे ॾसींदा। उन रस्ते सां जेकॾहिं मज़बूती सां हलंदो त निजात मिलंदी। जेकॾहिं उनखे छॾे ॾींदो त पोइ निजात मुश्किल आहे। पाण इन करे मां अॼुकल्ह हर जॻह अर्ज़ु पियो कयां, हींअर पाण सम्झूं था त असां भॼण ऐं हिन नफ़रतुनि में लॻा पिया आहियूं, ग्रुपनि में विरहाया पिया आहियूं। इन ग्रुपनि जे विरहाइण जे हिसाब सां हींअर पोइ असांजो को आहे असांजी का बि हींअर वैल्यू कान्हे का। जालम कानून हुननि जी मुखालफ़त, हुकूमतुनि जी मुखालफ़त, इक़्तिदार वारनि जी मुखालफ़त। मां राति बि अर्ज़ु कयो हुयो त असां अॼु वरी बि शुक्र आहे जो अलाह जिन एहसाननि जो असां वरी पाण खे शिया पिया सॾायूं, मजलिसूं पिया पढ़ूं, अज़ान अली मौजूदा जी हले पई। एतिरा आज़ाद आहियूं असां, शुक्र आहे। पर उहो पुराणो ज़मानो ॾिसो, ख़बर पवंदी आहिनि त शिया त हण क़तल कर। हाणे बि अख़िर में उहो दौर आहे, परे कोन्हे को। मूंखे हाणे हिकिड़ो वीचारो आयो मुंड ने ॻाल्हि कई, मां कराची में निमाज़ में पढ़ी, मस्जिद हुननि जी हुई, मां नमाज़ पढ़ी, हिकिड़ी रकात मां पढ़ी हुअसि। ॿी रकात में मुल्लो मुंहिंजे साम्हूं जीअं मां हीअं बीठो त मुंडे मुंहुं करे बीह रहियो। माना हाणे न को मां रुकू करे सघां, न को सजदे में वञी सघां, सौ सिधो मुंहिंजे साम्हूं ईअं जी बीह रहियो। हाणे हे वीचारो निमाज़ी कीअं हिनखे कहिड़े तरह सां सम्झाए त तूं निकिरी वञी आहे, मां नथो पढ़ां। ख़ैर से आख़िर बीही आख़िर हिन निमाज़ भॻी। हिनखे चई बाबा तूं छो ईअं कयो? इन कावड़ में वरी हो तो चए तो भाई सभिनी खे माण्हू जी मिलिया, ये मुझे लड़ रहा था, मुझे मार रहा था, बिला वजह मुझे मार रहा था, और जी मां अकेलो हुजां शायदि मूंखे वरी शहीद करे छॾे। पर पोइ चई हिकिड़ो ॿियो हुननि जो अहले सुन्नत वारो मूंसां गॾु निमाज़ पियो पढ़े, उनखे मां वास्तो ॾिनो त भई ख़ुदा रसूल जो वास्तो थी निमाज़ थो पढ़ी, मस्जिद में बीठो आहे, सही ॻाल्हि ॿुधाए त ग़लती कंहिंजी आहे। पोइ उन जॾहिं हुन मुले खे चयो त ग़लती तुम्हारी है, तुम इसके सामने क्यों आए, तॾहिं मुले मुंहिंजी जान छॾे त मारे छॾियसि। इहो आहे त हींअर हाल असांजो। माना हींअर असां पंहिंजी नफ़रतूं ऐं हिननि ग्रुपनि जो शिकार थी विया आहियूं। पंहिंजी ॿधी आहे कान का, ॿधी न हुजण जे करे हींअर हर कोई पंहिंजे पंहिंजे कमनि में मुब्तला लॻो पियो आहे। हाणे असां पंहिंजे इमाम अलैहिस्सलाम जी हक़ीक़त में लाइन खे ई छॾे ॾिनो। मां हर जॻह इन मजलिसुनि में अर्ज़ु पियो कंदो वञा, हाणे ॾिसो न हींअर असां हे लखे माण्हू, उन खां पोइ बि पाण खे शिया सॾाइण वारा,
लेकिन कोई इत्तेहाद कोन्हे को, का वधी कान्हे का, को हिकिड़ो का मक़सद मसलो कोन्हे को, हर को पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़। मौला अली बिन मां वरी चवंदो न मौला अली अलैहिस्सलाम जी पिट असांखे मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम कूफे वारनि खे चयो आहे त मां चाहियां थो त अव्हां जा रह ॾेई माविया वारे लश्कर मां हिकिड़ो वठां। इहा पिट आहे न साईं, छो मौला नजर बलाग में ख़ुतबो आहे, मौला दसियो आहे त छो ले इज्तिमाइहिम अलल बातिल, हुनखे मां इन करे वठणु चाहियां थो जो हू बातिल ते हूंदे बि पाण में ॿधी थियनि। पोइ इन ॿधी जे करे चवां थो त तव्हांजा 10 ॾेई हुननि मां हिकिड़ो वठां। वले इफ्तिराक़िकुम अनिल हक़, मौला फरमाए थो अव्हां हक़ ते हूंदे बि छिड़ विछड़, हक़ ते हूंदे बि तव्हां हिक ॿिए खां जुदा आहियो, हो ना हक़ ते हूंदे बि ॿधी थियनि हुनजी। इन करे चाहियां थो जेकर अव्हांजा 10 ॾेई हुननि मां हिकिड़ो वठे। इहा मौला जी पिता मां सम्झंदो आहे अॼु असां ते हले पई। पोइ हाणे इन उनवान सां असां हक़ीक़त में रुगो पंहिंजे मर्ज़ियुनि जे मुताबिक़ ॿाहिरि पिया हलूं। अहल बैत अलैहिस्सलाम जे मसलक खे ईअं त तव्हांखे पाण ख़बर हूंदी त हो मुखालिफ़ बि चवनि था त असां अहल बैत खे मञूं था, अली खे बि मञूं था, हसन हुसैन खे बि मञूं था। घणा त चवनि था त असांजा इमाम ई इहे, ऐं इहा ख़बर ई कान्हे का त सम्झो 6 इमाम यज़ीद था। मगर इन एतबार सां जेकॾहिं ॾिठो वञे त असां हक़ीक़त में असां रुगो पंहिंजे हक़ ते हूंदे बि हिक ॿिए खां छिड़ विछड़ आहियूं। को असांखे अहसासु कोन्हे को। रसूल जी हदीस मां पढ़ंदो रहंदो आहियां, तव्हांजे साम्हूं बि पढ़ी अथनि अना व अली अबवा हाज़िहिल उम्मा, रसूल फरमाए थो मां ई अली उम्मत जा बाबा आहियूं, मां ई अली उम्मत जा बाबा आहियूं। जेकॾहिं इन खे सोचियो वञे त मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम ई रसूल असांजो उम्मतनि जो बाबो आहे। पोइ भई जीअं सॻे भाउ सां कुझु रिआयतूं करे थो, नरमी करे थो, बर्दाश्त करे थो, त ॿिए मोमिन भाउ जी बि बर्दाश्त करे। मौला जे फरमान जे मुताबिक़ मौला फरमाए सभिनी जो। हाणे इन उनवान सां मौला खे मञण वारा हींअर पाण सम्झूं था त केतिरियूं नफ़रतूं आहिनि असां में पाण में। उन नफ़रतुनि जे करे हींअर असां छिड़ विछड़ थिया पिया आहियूं, ग्रुपनि में विरहाया पिया। पोइ हाणे इन ते असां अहल बैत खे सुभाणे कहिड़ो मुंहुं ॾेखारे सघंदासीं, इहो बि सोचींदा वञूं। जिन जा नाम लेवा आहियूं उन्हनि जे हुकुम ते केतिरे क़दुरु असां हलूं था पिया हींअर। त अहल बैत अलैहिस्सलाम असां को राज़ी आहिनि। इन करे हर कम में जॾहिं को कमु कयो सोचो त अहल बैत कहिड़े कम में राज़ी आहिनि, अहल बैत मूंखां राज़ी आहिनि या न। उहो तॾहिं उहो मोमिन आहे जेको हर कमु अहल बैत जे हुकुम ऐं मर्ज़ी मुताबिक़ करे, पंहिंजी मर्ज़ी खे छॾे। हाणे इन उनवान सां जेकॾहिं तव्हां ॾिसंदव न त हींअर असांजो हशर इहो ई थियो आहे जो असां पाण रुगो छिड़ विछड़ थिया पिया आहियूं। पंहिंजी मुखालफ़तूं नफ़रतूं हिक ॿिए खां घणियूं। उलमा खे का वैल्यू कान्हे का। उलमा खे गारियूं पियूं मिलनि। जिन दीन सेखारियो आहे अहल बैत अलैहिस्सलाम जो उहे लिखे। हाणे इन हिसाब सां पोइ हाणे छा कजे, को चवण वारो ई कोन्हे को छा थो करे। को कंहिंखे चई कोन थो त बाक़ी छा थो करे। मां इन करे जे साम्हूं अर्ज़ु पियो कयां त हींअर असां नाम लेवा त वाक़ई आहियूं अहल बैत जी मोहबत जा, लेकिन अहल बैत जी मोहबत असांखे इहो कोन थी सघारे। मां जाफ़र साहिब जो फरमान पढ़ियो आहे, हदीस पढ़ी अथमि। इमाम अलैहिस्सलाम फरमाए थो त मोहबत दीन खां सवा का शइ कान्हे का। इन करे इमाम वज़ाहत कई आहे त रसूल खां बाद दीन जा तर्जुमान ॿ धुरियूं आहिनि, हिकिड़ा आहिनि अहल बैत, हिकिड़ा आहिनि असहाब। रसूल खां बाद दीन जा तर्जुमान ॿ धुरियूं आहिनि। हाणे हिकिड़ा आहिनि असहाब, हिकिड़ा आहिनि अहल बैत। हाणे हींअर तूं असां दावा ॾिया वेठा कयो असां अहल बैत जे मञण वारा आहियूं, अहल बैत जे मसलक ते हलण वारा आहियूं, मगर अहल बैत अलैहिस्सलाम जे दीन ऐं मसलक ते केतिरे क़दुरु पाबंद आहियूं, इहो हर को पंहिंजो लेखो पाण वञी करे। पाण इन करे मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयां त हींअर असांजो हाल इहो थी वञी बीठो आहे। मां इहो ई तव्हांखे चवणु चाहियां थो त ख़ुदा जे वास्ते अहल बैत अलैहिस्सलाम पंहिंजूं मर्ज़ियूं गर्ज़ूं छॾे
पंहिंजूं मर्ज़ियूं मौला मेहदी अलैहिस्सलाम अचण वारो आहे, पंहिंजूं गर्ज़ियूं पंहिंजूं मर्ज़ियूं छॾे ॾियो, पंहिंजूं गर्ज़ियूं छॾे ॾियो। सिर्फ़ु इन नज़रिए ते इमाम जे कम में राज़ी आहे, इमाम जे सां राज़ी आहे, असां उन सां राज़ी आहियूं। सरकार इमाम ज़माना जी ज़ात ते बुलंदतर सलवात। पोइ इन उनवान सां मां जे साम्हूं अर्ज़ु कयो आहे त असां हक़ीक़त में हींअर इन में ई आहियूं जो असां वटि का बि पंहिंजी एको कोन्हे को, ॿधी कोन्हे का, छेड़ विछड़ लॻा पिया हूं, नफ़रतूं हिक ॿिए खां दावा ज़ाहिर न पिया कयूं असां अहल बैत जे मसलक दीन ते आहियूं। माना रसूल खां बाद अहल बैत जे दीन जी तर्जुमानी कई आहे, असां उनखे तस्लीम था कयूं, उनखे क़बूल था कयूं, उन ते हलूं था पिया। दावा इहा आहे मगर कम मौला साहिब ज़मान जे साम्हूं तारीख़ में मां तव्हांजे साम्हूं बार बार अर्ज़ु करे चुको आहियां मजलिसुनि में, मौला साहिब ज़मान जे साम्हूं असांजे सुम्हण खां पोइ जॾहिं जेको वञी सुम्हे थो न, हीउ दफ़्तर खणी वञी फ़िरिश्ता इमाम खां सही था वठनि। मौला जो फरमान आहे असांजे सुम्हण खां पोइ हीउ दफ़्तर खणी था वञनि फ़िरिश्ता, साईं हे तुंहिंजा पिरका। पोइ इमाम अलैहिस्सलाम चङा कम ॾिसी ख़ुशि थी दुआ थो, परवरदिगारा हिननि खे तौफ़ीक़ अता फरमा जो अहिड़े ऊंदाही जे दौर में बि पंहिंजे दीन खे बचायूं वेठा। इमाम दुआ थो करे। इन जे मुक़ाबले में गुनाह ॾिसी असांजा इमाम रोए थो त सॾायो असांजा था कम वरी असांजे मुखालिफ़नि वारा वेठा था कयूं। ख़ुदा जे वास्ते हाणे इहो लेखो कर त इमाम अलैहिस्सलाम इहो कूड़, इहो धोखो, इहो व्याज, इहे शराब, इहे नशा, इहे सभु यज़ीदी किरदार जो कमु आहे साईं। कंहिंखे ख़बर न आहे त वाक़ई इहो यज़ीद जो कमु आहे। इहो शराब, इहे नशो सभु तारीख़ी एतबार सां, हाणे तारीख़ी एतबार सां जॾहिं इहा ख़बर आहे त यज़ीद